बाबा तू चवंदो आई न त घर औरत का सवाल ना हलंदो पोइ मां त चवां थो मूंखे छॾ त मां तुंहिंजी शादी करायां। हाँ पंहिंजे बस तो बस त मन मुंहिंजी शादी कराए न। हाँ पुट मुंहिंजियूं अखियूं थथियूं पोइ तूं ॻोल्ह मुंहिंजे लाइ रिश्तो। पुट जाड़ो इन उमिरि में रिश्तो ॻोल्हींदो थो अचे पोइ मां छो न कयां। सच में चाचा तू राज़ी आई? मां छो आहे इन जो मुंहुं हाणे मां इन उमिरि में शादी कंदुसि। हाणे असांजी शादी वञी ख़बर सां थींदी आहे मां। बाक़ी वरियाम ते इन लाइ तो ज़ोर रखां त मां पंहिंजी पीढ़ीअ में वरियाम जे मुंहं ते मोड़ ॾिसां। बस मुंहिंजी आख़िरी उमेद आहे त वरियाम घोट ते पर लॻे थो थी आख़िरी उमेद मुंहिंजी पूरी कोन थी। बाबा या तुंहिंजी आख़िरी उमेद बि ज़रूर पूरी थींदी। वरियाम तुंहिंजे लाइ को ॿियो रिश्तो ॻोल्हियो। मुंहिंजी शादी सदोरी सां ई थींदी चया ख़ुदा बख़्श पर उहा बि जल्दी। इहो मुक़ररी मां वारो आसरो अञा लाही कोन थो। पक्का आहे बाबा सोराना पक्का आहे तॾहिं त इहो आसरो ख़तम ई कोन थो थिए। तो जे त ज़हन मां इहा छोकिरी निकिरे ई कोन थी। अलाए कहिड़ो तुंहिंजे मथां जादू कयो अथई। वरियाम जी दिलि फासी वई आहे हे बि वीचारो मजबूर आहे। तॾहिं त शाइर चयो आहे त आशिक मजबूर आहे केॾो खणी कंधार हुजे। चाचा ख़ुदा बख़्श बड़े तो वटि थोरो मुंहिंजो क़दुरु आहे बाक़ी बाबा त मूंखे भाए ई नथो। मुंहिंजा भाउ कॾहिं बुखारी सरदार जी दरगाह ते मां तोखे वठी ईंदो हुयुसि ऐं अॼु मूंखे तूं वठी आयो। मुंहिंजा भाउ इहा ई दुआ घुरण आयो आहियां त तोखे तुंहिंजी मस्तानी मिली वञे ऐं मूंखे मुंहिंजी दाद मूं त इहा परपुठी बास पासे चढ़ी वई। अॼु सरदार जी दरगाह में बास पासींदुसि। मूंखे मुंहिंजी मस्तानी मिली न सरदार बुखारी जी दरगाह ते नज़राने तौर आऊं पढ़ बि ॾेई वेंदुसि। सच पुछी न भाउ मां बि इहा ई बास बासण आयो आहियां जेका तो बास बासी आहे। पोइ अच मुंहिंजा भाउ सरदार बुखारीअ जी चौट चुमी आज़ियूं नाज़ियूं करे हथ ॿधी दरगाह में सुवाल कयूं मन मौला राज़ी थी पवे। अच मुंहिंजा भाउ। कसम सां पुट कसम सां मूं दादलीअ खे चई छॾियो त हूअ दिलबर खे पसंदि कंदे। बाबा अदी त पसंदि ई दिलबर खे कंदी आहे ऐं चए पई शादी बि दिलबर सां ई कंदसि। बाबा गुलू वारा वॾा ज़ालिम आहिनि। मूंखे ऐं चाचा खे मारे मारे दुंबो बणाए छॾियऊं। अहिड़नि ज़ालिमनि खे असां अदी जो रिश्तो कीअं ॾींदासीं। ॻाल्हियूं तव्हां हिकिड़ियूं कंदा आहियो ऐं कमु हुनजो उबदड़ कंदा आहियो। इन जे करे मूंखे तव्हांजे मथां वहम थी पियो आहे। वहम न कर पुट वहम न कर। वहम जो इलाज त लुकमान हकीम वटि बि कोन हो। पोइ मां वरी तुंहिंजो कीअं इलाज करे सघंदुसि। इहा पकी ॻाल्हि आहे त सुभाणे दादली अदा जी चूंड कंदी। 16 आना पकी आहे। अरे 16 आना कीअं छोरा 18 आना चओ 18 आना। अरे 2 आना अञा वधीक हुजनि दादा न ॾे तॾहिं वञी हिनखे 8 आना पत पवंदी। मुंहिंजो तव्हां ॿिन्ही जे मथां भरोसो टको बि न आहे। पोइ बा तुंहिंजो इलाज मूं वटि कान्हे ऐं न वरी हाणे को एॾो को वॾो हकीम आहे जेॾे तोखे वठी वञी तुंहिंजो इलाज मां कराए। हा पर जेकॾहिं लुकमान हकीम ज़िंदा हुजे हा न त तुंहिंजा हवाला उन सां ज़रूर कयां। हसड़े हाणे बस अॻिते जी पार त हुजई
मालिक खे पारता, मालिक खे पारता भा, मालिक। असांजी इज्जत हाणे तव्हांजे हथ में आहे साईं। इज्जत ऐं ज़िलत ॾियण वारो त मुंहिंजो अलाह आहे भा। मूंखे कहिड़ी ताक़त, मूंखे न आहे ताक़त। जाड़ा मां भी अदी बानो के चवंदी आहियां तदी नमाज पढ़ी थी असां गरीबन जे हक में भी दुआ घुरंदी कर। इहा तो सुठी गाल है न त नमाज पढ़ण सां रोज़ी रिज़्क में बरकत पवंदी आ। ओ भला बुध जादो ये हरकतूं छडे बरकत वारो कम तूं जल्दी करे। हाँ छो मां नमाज कान पढ़ंदी आहियां छा? अदा के हरू भरू जूं ॻाल्हियूं छॾियो का कम जी ॻाल्हि आहे त करियो, बाक़ी हरू भरू जो लुड़ छॾियो त सुठी ॻाल्हि आहे। दी इन जातो आ पतमा तुजी जान कान जुगंदई। ॻाल्हि त ॿुध, मूं भानो खे कयो छा आहे जो हरू भरू मूं मथां इल्ज़ाम थो हणी? अच्छा अञा थी चई त तो छा कयो आ? अतीअ जो करे जॾी टिंकोई डेरी। हिक ब टे चार, हिक ब टे चार। रेखा छा बि करी तूं? साईं ॾिसो नथा मां वर्जिश बि कयां। होय बि डॉक्टर चवंदा आहिनि त वर्जिश न करण सां माण्हू थुलो ऐं बेडोलो थी वेंदो आहे। घर में मानी खाधी है बात करण ते दिल पे चए अब तक जिला में बात न सही मां नथी हलां, तव्हां वाक करे अचो तेसी मां नमाज़ पढ़ी वठां। हिक ब टे चार। बस कर घणो थियो हाणे? साईं मां वर्जिश न कई त मां बेडोली थी वेंदमि ऐं तव्हां टी शादी कंदो ऐं बानू बेगम जी हां मूंखे बि तव्हां तड़े कढंदो। इहा तुंहिंजी ग़लतफहमी आहे, ग़लतफहमी आहे तुंहिंजी ज़ुलेखा। ऐं ॿुधी कर अॼु बि आऊं बानू बेगम सां तोखां वधीक प्यार कयां थो, छो त हिन अकबर खान ताईं सूरत सां मोहबत न आहे कई, सीरत सां मोहबत कई आहे। ऐं ॿुधी कर ज़ुलेखा, बानू जी सीरत तोखां 1000 दफ़ा बहितर आहे। ऐं जेकॾहिं तूं चाहीं थी न त अकबर खान तोसां वधीक मोहबत करे त पंहिंजे कद पुत जिस्म ऐं सूरत खे छॾे पंहिंजी सीरत सुधार, त पोइ अकबर खान तोसां बेपनाह प्यार कंदो, तोखे बेपनाह इज़त ॾींदो। पर जेकॾहिं तूं बांदर वांगुरु टपा ॾींदी ऐं बादर वांगुरु शरारतूं कंदी न त अकबर खान तोखे हिन घर मां तड़े कढंदो हमेशा लाइ। बाक़ी रही बानू जी ॻाल्हि त मूं हुनखे हिन घर मां तड़े न आहे कढियो, हू जेकर हिन घर मां वई आहे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजी शरारतुनि ऐं साज़िशुनि जे करे वई आहे। पर ॿुधी छॾ ज़ुलेखा, बानू खे आउं छॾींदुसि कोन, हू मुंहिंजी इज़त आहे, मुंहिंजी गैरत आहे, मुंहिंजो नंग आहे। मां हुनखे ॾींहं ॿिनि में राज़ी करे हिन घर में वठी ईंदुसि ऐं तूं ॾिसंदी रहंदी त बानू हिन घर में ईंदी, छो त उहा बानू बेगम ई आहे। बानू बेगम आहे ज़ुलेखा जेका अकबर खान जे दिल में आहे ऐं हूअ बि अकबर खान सां बेपनाह प्यार थी करे, बेपनाह इश्क थी करे। साईं टाइम ॾिठो अथव? हाँ बस 12 ही थिया हूंदा। बानू बेगम ॻाल्हि दरअसल हीअ आहे जो हिकिड़ो फ़ैसिलो हो उन करे देर थी वई कुझु। साईं ईअं जे ओजागा कंदा रहंदा ऐं निंड पूरी न कंदा त तव्हांजी सिहत त ख़राब थी वेंदी न। अल्लाह न करे जेकॾहिं न खट ते किरी पिया त इहो राज भाग केर बि ॾिसण कोन ईंदव, केर पुछण कोन ईंदव। बानू बेगम तुंहिंजे हूंदे मूंखे ॿिए कंहिंजी परवाह न आहे। साईं मां त तव्हांजी बानी आहियां,
जिंदगी जे आखिरी पसा ताणी तांजी खिदमत कंदी रहंदस, पर तव्हां तो पंहिंजो ख्याल रखो न। तू जो ही मुझे ख्याल रखने वाली, तुझे हूंदे मां पंहिंजो पाण खे कॾहिं वकीलो ना आहे महसूस कयो। तू मूंसां गॾु आहीं, ईअं सम्झ त पूरी दुनिया मूंसां गॾु आहे बानू बेगम, पूरी काइनात। मां त हमेशा तव्हां सां गॾु आहियां। मासी सुभाणे ॻाल्हियुनि ले वेंदासीं, उते भले साईं ते हथ रखी ॻाल्हियूं कबी। पोइ दादरी जंहिंजी थी त निकाह हुनजो हुन सां थी। मासी इन करे ई त तोखे चवां थो, दुआ घुर त जीअं दादरी मूंखे पसंदि करे। अबा मां त सॼो ॾींहुं अलाह खां दुआ घुरंदी थी रहां तव्हांजे लाइ, पर तव्हां बि त चङा कम कयो न त अलाह राज़ी थिएव। मासी मुंहिंजे भाइरनि खे चङे कम जे लाइ चओ ई न, हिननि खे चङे कम जो ॿुधी टीहर तप चढ़ी वेंदो आहे। पोइ अबा भलाई बि त असां सां ओड़ी पई थिए न, असांजो को सोलो कम थियो आहे कॾहिं? ॿुधायो, असांजे कम में त सदाईं खंजाणो ई खंजाणो आहे। हा मासी, असांखे वध खां वध पिटूं अदीअ जूं खाई वयूं आहिनि। असां हुनजी दिल आज़ारी कई आहे न त असांखे सुकून किथां मिलंदो? मुंहिंजा भाउ जीअं लिखियो हूंदो न उहो ई थींदो। पर असां पंहिंजो चङो लिखियो पाण मिटाए छॾियो आहे वॾा। बाक़ी असांजी ज़िंदगीअ में ॾुख सूर वञी बचा आहिनि जेके असां भोगियूं था। अबा दिल न लाइ मालिक सणाई कंदो। जेकॾहिं तव्हांखे पछताव आहे न त बख़्शण वारो ज़रूर बख़्शींदो। आमीन सुम आमीन। भल तू वॾियूं रड़ियूं करे आमीन आमीन चओ, पर कुछ भी न वणंदो ई। दिल भर छोरी खे सेखारे पक्को करे छॾियो आहे। अदा वॾा, अदा गुलूअ जी शादी असां ॿिए हंधों कराए वठंदासीं। तव्हां मुंहिंजी मस्तानी जे बारे में सोचो। सुभाणे मूंखे हर हाल में मस्तानी घुर्जे। संगत हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, भला को तव्हांखे तावीज़नि वारो सुझे थो? सफ़ा जंहिंजा हण खण तावीज़ हुजनि उहे कराए ॾिसां, मन सदुर जी गोरा मां जान छुटे। पासा त अॼुकल्ह इल्म वारा घटि आहिनि, ठगी वारा तमामु घणा आहिनि। अजाओ पाण खे फुराईंदे छा वरी छा खाईंदा मासाद? इहे 2000 4000 खणी 10000 यार, मन कम थी पई मुंहिंजो। जेकॾहिं सुठो को तावीज़ नारो जाचोसीं न त वाह जा तावीज़ असर कंदा। असर बि अहिड़ो कंदा जो गोहराम महीने में सदोरीअ खे तलाक ॾेई घर मां ॿाहिरि कढी छॾींदो। छोकिरी त तोसां ठहियल आहे, पोइ ॿिया छा जे लाइ तावीज़ थो कराए? घर फिटाइण जे लाइ गुलज़ार। जी गोराम सदोरी मां बेज़ार थी उनखे तलाक ॾे। मसाद तावीज़ असर कंदा आहिनि माण्हूअ ते, इन गोहराम जहिड़े उठ ते छा तावीज़ असर कंदा? छा हिन खां सुठो न आहे जो वरियाम सदोरी खे विसारे छॾे? न मासाद न, सदोरी खे विसारण वारी ॻाल्हि न कर, पर यार का अहिड़ी ॻाल्हि कर जे सदोरी जी जान आजी थी वञे गोराम मां। ठीकु आहे मासाद, जेका तुंहिंजी मर्ज़ी। पोइ कयूं था जांच हिन तावीज़नि वारे जी, मन को अलाह भलाई करे विझे। अॼु खां पोइ सभु कम पासे ते रखी कयूं था तावीज़नि वारे जी ॻोल्हा। छो भला अॼु एक्सरसाइज कान कई थी, ठेंग टपा कोन ॾिना थी? साईं मूं बस कई, तव्हां नाराज़ छो था थियो? अॻिते खणी मां न कंदसि। अॼु महिमान अचणा आहिनि, उन्हनि जे लाइ मानी तयारु कजे। साईं असां ॿ ॼणा आहियूं, मूंखां मानी सुरन सां थी थिए, वरी महिमान अचणा आहिनि। साईं मूंखां मानी कोन थींदी, उन्हनि खे होटल तां मानी घुराए खारायो। साईं मूंखां हाणे घर जो कम बि नथो थिए, मूंखे का नौकराणी रखी ॾियो। साईं छा पिया सोचो, मूंखे नौकराणी रखी ॾींदो या? ठीकु आहे, तूं जांच रख, कमाई तोखे सुठी लॻे तो रखी छॾ, उनखे पगार मारींदुसि बस न। साईं एॾा तकड़ा वञो पिया, कुछ देर मूंसां बि वेहो। कम ते त ॿुधाए मूंखे।
सही लाज़मी आहे त को कमु हुजे त पोइ तव्हां वेहो। अवेल सवेल कॾहिं दिलि जा हाल बि माण्हू ओरींदो आहे। ऐं हुए बि तो कॾहिं मूंखां पुछो आहे त मां हिते कहिड़नि हालनि में आहियां। पुट खजाना जेको असां सोचो होसीं उहो कोन थियो, पर इहा रक़म उन ते उबतर थी। बाबा वॾो तूं ही कुछ सोच, बाक़ी मुंहिंजो दिमाग़ कम कोन तो करे। अरे चवंदा आहिनि त बूढ़ो ॿधी बि का सलाह कबी आहे, पर तूं त माण्हू आहे, मन न का चङी सलाह ॾेई विझे। बाबा दे त ख़बर पैसा त हथी का आहिनि। अरे हा पैसा हथी का आहिनि। एहो पैसनि खे हथी को कयो तमाए जो मुंहिंजे मरण खां पोइ बि कंहिंखे पैसा न मिलंदा। बाबा छा मूंखे पैसा न मिलंदा? अरे तोखे मिलंदा पैसा मिलंदा चिबा। अरे रे ॻाल्हि त ॿुध, तूं भला मुंहिंजे मौत जो गोरो आहीं छा? हाँ त बाबा अॼु मरे त सुभाणे मां पैसा खपाया। न बाबा इहा ॻाल्हि न आहे जेका तूं सोची पियो। अरे तूं छॾ पैसनि खे, हाणे रुगो तूं मूंखे इहा सलाह ॾे त इन दलदल मां कीअं निकिरूं। ॼाण सुल्तान वारा अची विया, पोइ त असांखे छॾींदा ई कोन, तुंहिंजी भेण जो निकाह थी वेंदो। बाबा दे त ख़बर भला अदी जी शादी आखिर कैसां कराईंदे? अरे हेॾे खजण पुट खजू, मां तोखां सलाह तो पुछां ऐं तूं वरी सवाल मथां सवाल कंदो तो वञ। इहा सलाह त तोखे चाचा भली दिया, पर तो उनके हितां रवानो करे छॾियो। अरे अब्बा असां अॻे ई आज़ार में आहियूं, वरी इहो वीचारो अदा बि वठो, सुबुह शाम कुटिजी विया, असां पाण अॻे ई आज़ार में लॻा पिया आहियूं। बाबा मां त चवां तो तूं ऐं मां हितां भॼी हलूं। हेॾे ॻाल्हि त ॿुध, तूं ऐं मां हितां भॼी हलूं ऐं तूं वारी भेण खे त सूरत में विझी हल। बाबा तोखे जीअं वणे तीअं वञी कर, मुंहिंजो दिमाग़ कम करण छॾे वियो आहे। हाणे मां तोखे कहिड़ी सलाह ॾियां? तुंहिंजा हाल कोन्हनि छोरा, इन्हनि खे बेवकूफ़ बणाइण लाइ मूंखे कुझु सोचणो पवंदो। वाड़ी मुझे अति वाह, घर के त सफास में गुल करे जिनो दे दो, बाकी जे कर ये चातो पहरे नंबर जी संदर सकी माई कम जो असली जो बरो चढ़ियो वञे, बाकी खाइण जे लाइ से लकड़ पत्थर हज़म। अरे सच न पूछी, घर जी तो एडी भली सफाई कई आ, जिंदगी में न चाहतो कॾहिं एडी सफाई न कई। सब किस्मत जा खेल थई जाड़ा, सब किस्मत जा खेल। ही बाना बेगम खुदा जी कुदरत आ, अॼु माई असांजे घर जी सफाई पई करे। बस कुदरत जी ॻाल्हि आहे, दर दर जूं ठोकरूं खाइण वीचारे जे नसीब में हूंदो त छा कंदी। जीअं तूं सम्झी थी न जादू, ईअं न आहे। मां ग़लत कोन थी सोचां, इहो त कॾहिं असां ख़्वाबनि में बि कोन सोचियोसीं त कोई देहन जी मालिकाणी असांजे घर ईंदी, थां ॿुहारी कंदी, रधो पखो कंदी। असीं बालम थिया खट ते वेठा हूंदासीं, अॼु इन में असांजो त ॾोह कोन्हे। जादू छा अतीअ खे अलाए कहिड़े निभागे जी नज़र खाई, अतीअ जो त थियो ॾींगो ई पहिरीं। ऐं छो पहिरीं तोखे ख़बर कान्हे छा? अकबर खान के मुठ में कयो वेठी हूंदी, जी खपेसि थी पई हलाईंदी हुयसि। हाणे सुलेखा माई आई, अकबर खान जो रुख ई बदलजी वियो, हिनखे ॼण त सुञाणे ई नथो। अकबर अॼु बि मूंखे चाहे थो, सुलेखा खां वधीक मूंखे चाहे थो। हाँ अकबर चाहे थो, पोइ मैं कहिड़ो लाचार तोखे पियो जो हिते अची असांजी गुलामी थी करी, ॿुहारी थी नी, तां थी भली वञ पंहिंजे घर सेज पलंग ते वञी सुम, हिते छा लाइ वेठी आहीं? इहो मुंहिंजो ज़िद हो, बाक़ी अकबर मूंखे हुन घर मां तड़े नाहे कढियो। मां बि चवां त अकबर खान जी तो सासई पटरी हथ सुबुह शाम आती बाची फ्रूटन जा टोकरा भरे थो, टोकरा
बेड़े अकबर खान मयार लाइण जे लाइ ते तोड़ जे धू कई बाक़ी छाती तू समझी त अकबर खान तो जे लाइ वॾो मजबूर आहे तड़पे थो पियो तोखां सवा अकबर खान तो का सवा पियो शुक्राने जा नफल पढ़ंदो हूंदो त तो मां हुनजी जान छुटी जादो अती थी चए त मूंखां सवा अकबर खान खे मानी करण थी वञे ॻाल्हि थी करे